पूरी आवाम के मुझी तरफ का अस्सलाम वालेकुम। मां अवां जे तक जो मेंबर आया, मुझी कदर कयो, मुखे वोट दियो। इंशाअल्लाह ताला मुझो तां सां वायदो आ, मां मुल्क के पैरस कंदुम। न तांजी कुकुड़ छडणी आ, न तांजी रिड छडणी आ, न ढगी छडणी आ। जड़ी फौजी छोड़ो विठ न हुंदी, पैरस न हुंदी, बियो छा हुंदो? तां साबिक़ा हुकूमत गौर कयो। असां के गवर्नमेंट गरीबन जे लाइ 535 नलका ॾिना। काई भी हिकिड़े गरीब वटि किली साबित करे ॾियो, मां ॾंड भरे ॾियां। इंशाअल्लाह मां जो तां सां इहो साथ रहंदो ऐं तव्हांजो असां सां साथ रहियो त असां तव्हांखे कुझु थी ॾेखारींदासीं, तव्हांजा सभु मसइला हल कंदासीं। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। तव्हां ॾिसो नवे सियासतदाननि खां बचो, हिननि कहिड़ी ख़बर सियासत जी। असां पुराणा सियासतदान, हर तालके, हर ॻोठ, हर यूसी में असांजा पंहिंजा पथारीदार रखियल आहिनि। तव्हांखे यादि हूंदो इहे करीमियारियूं में केॾियूं ॾुखियूं निकितियूं। मां चवां थो, फ़ख़ुर सां चवां थो, हेॾा हेॾा ताला हुया ऐं सुबुह जो असां पेर में बि काॾूं, कोई चई वञे असां फलाही कम में न आहियूं था। हाणे असां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ख़बर ॾियारींदासीं त 3 काउंसलर ॿिया बि आहिनि, उन्हनि जी कहिड़ी प्रोग्रेस आहे। मां अकेले जी साबिक़ा को 11 महीननि में मां मुनो ॻोठ करायो आहे ऐं हाणे मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, मूंखे नाज़िम थियणु ॾियो। जेकी संगत रहिजी वई आहे मां अवल ओॾो शुरू कंदुमि। सम्झूं था हिन वक़्तु असांखे आवाम कावड़ियल आहे। तव्हांजी चोरियूं घटि थींदियूं पियूं, असां पंहिंजे इलेक्शन जे चकर में लॻा पिया आहियूं। जीअं वांदा थियासीं तव्हांखे हिकिड़ी राति सुम्हणु ॾिनोसीं त असांजी सियासत खे लानत। इंशाअल्लाह ताला असां तव्हां सां बिल्कुलु पाड़ींदासीं। हाणे तव्हां परीं धुर जो वोट खारे बि असांखे ॾियो। असांखे पंहिंजे चढ़ण ऐं किरण जो को ख़तरो, को ॾुख न आहे। असांखे ॾुख सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे, मतां परीं धुर तव्हांखे सही न कुटवाए, मां तव्हांजो बचो बचो हॾ चिकलाईंदुमि। चङो, अस्सलाम वालेकुम।